अजीज़ान गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, अल्लाह ताला जो फज़ल थियो जो अल्लाह ताला तहां असांखे पंहिंजे घर मस्जिद शरीफ में जमो करे कुरान शरीफ जी ज़ियारत सां गॾोगॾु कुरान शरीफ जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी सआदत बख़्शी। दुआ आहे अल्लाह ताला तहां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। मुझा अज़ीज़ो ऐं मुझा दोस्तो, ही महीनो रजब शरीफ वारो असांजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे मेराज जो महीनो आहे। असांजो अक़ीदो ईमान आहे त हिन महीने जी 27 वारी रात अल्लाह ताला पंहिंजे महबूब नबी पंहिंजे प्यारे नबी मिठे नाले वारे मिठे मोहम्मद करीम के अर्श मौला ते घुराए रूबरू पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार ऐं मुलाकात नसीब फरमाई आहे। यो वडो एकड़ो सफर आहे, अजीम सफर आहे, जंहिंजो ज़िक्र खुद खुदा पाण कुरान मजीद में हीअं फरमायो आहे। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर। सब वॾे आवाज़ सां चओ त मेराज मोहम्मदी बराक। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो पाक आवाज़ जे पंहिंजे प्यारे मां प्यारे बानड़ी मिठड़े नबी मोहम्मद करीम के सैर ऐं सफर करायो। उन सैर ऐं सफर जो भी अल्लाह से बयान हीअं कयो लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर।
अल्लाह फरमायो अल्लाह पानी ज़ात कुरान मजीद में मेरा जवारी वाक़े में पाक ज़ात सदाई अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी वज़ात पाक संस्कृति ज़ात पाका रब फरमायो माला जी ज़ात पाका संशाखों पाका अल्लाह फरमायो माला जी ज़ात शरीकनों पाका पुटनों पाका औलादों पाका बेमाहों पाका माला जी ज़ात खाने पीने हों पाका माला जी ज़ात निंद हों पाका माला जी ज़ात कमजोरी हों पाका अल्लाह फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दी लैला अल्लाह सही है इन मेराज वारे वाक़े में पांजी सुञाणप सुब्हानल्लज़ी जे लफ्ज़ सां कराई अल्लाह फरमायो त मता माण्हू परेशान थी वञनि त मिठड़ो मोहम्मद करीम अल्लाह जो शरीक आहे मता को चवे त अल्लाह जो पुट आहे मता को चवे त अल्लाह केॾो प्यारो आहे त अल्लाह साईं सां ज़ात में या सिफात में गॾु आहे अल्लाह फरमायो बराबर मुझो प्यारो नबी मूंखे प्यारो आहे पर मां अल्लाह शरीकन हूं पाक मां अल्लाह भाई वारन हूं पाक मां अल्लाह औलाद हूं पाक मुझो प्यारो नबी मुझो बानो आहे मुझो रसूल आहे मां अल्लाह साईं प्यारे नबी सां इहो प्यार ज़ाहिर फरमायमि जो मिठड़े नबी मोहम्मद करीम के ज़मीन को घुराए सत आसमान पार कराए अर्श मौला ते पंहिंजी कचहरी नसीब फरमाई मां अल्लाह ने फरमाया त मता माण्हू मां अल्लाह जो प्यारे नबी मोहम्मद करीम सां प्यार ॾिसी भुली पियो कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो फरमाया वकुल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलिय्युम मिनज़्ज़ुल्ल वकब्बिरहु तकबीरा जो अल्लाह वकील हुआ वडे आवाज जो अल्लाह से ज़ात में भी अकेलो सिफात में भी पुरन ॾियण में भी जो अल्लाह वकील हुआ ॻाल्हायो ई नथा وَيَهَبْ لِمَن يَشَاءُ الذُّكُورَ أَوْ يُزَوِّجُهُمْ
يجوم ذكرانا وإناثا ويجعل من يشاء وقيما सब वडे आवाज़ सजूद अल्लाह मुश्किल गुशा हुजण में हाजत रवा हुजण में कारसाज हुजण में अकेलो और फरमाया मयूरी ويكشف السوء ويجعلكم خلفاء الأرض إله مع الله إله مع الله قليلا ما تذكرون अन्या वडे आवाज़ जेके भी कुरान मजीद जा आशिक़ वेठा वडे आवाज़ सां बराबर अल्लाह के नबी मोहम्मद करीम मिठड़ो प्यारो चढ़ी प्यारो न जो वडो प्यारो एडो अल्लाह जो प्यारा प्यारे नबी मोहम्मद करीम जो सोने नबी के अल्लाह से मेराज करायो साईं जने बुराक दे वेहन पिया जितनी मुबारक नबी साईं पंहिंजन पेरन मुबारक मोला थी हज़रत जिब्राइल अमीन तो फरमाए साईं शोधा जुतड़ी लायो पान फरमायो मगे हज़रत मूसा जो वाक़ियो याद आयो अदो मूसा अल्लाह साईं दे मुलाकात लाए तू सीना जबल दे वने अल्लाह फरमाए फखलाना अलैक इन्नक बिलवादिल मुक़द्दस दुआ तो मगे मूसा जी गाल याद थी अदो मूसा तूर सीना जबल से चढ़े रब जी ज़ियारत जे लाइ तॾहिं बि अल्लाह फरमाए फखला नाले लाइ पंहिंजी चोपड़ियूं मूसा मुंहिंजी ज़ियारत ऐं दीदार लाइ तो अचे वरी चोपल तो पातियूं पोइ मां त मोहम्मद करीम अर्श मुअल्ला ते तो वञा कीअं चोपल पायां मां कुर्बान वञा जिब्राइल अमीन जे लफ़्ज़नि तां साईं हो मूसा कलीमुल्लाह हो तहां मोहम्मद मुस्तफा हबीबुल्लाह हो अल्लाह सां ॻाल्हाइण वारो हम कलाम थियण वारो तहां अल्लाह जा दोस्त यार आयो तहां जी जुती मुबारक में हज़रत मूसा जी जुती मुबारक में फ़र्क़ आ तहां जे करे तहां जी जुती मुबारक एडी इज्जत मान शान वारी बणजी चुकी आ जो सारी कायनात हेठ रहिजी वेंदी तहां जी जुती मुबारक वञी अर्श मौला ते पुॼंदी कुरान मजीद में अल्लाह फरमायो सुम्मा दमा फतल्लाह
दना वददल्ला सुम्मा दना वददल्ला फकान काब कौसैन वदना मां सदकी वञा प्यारे नबी मोहम्मद करीम जे मान मथा कुर्बान वञा नबी ज़ईं जे शान मथा अल्लाह ताला पंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम खे अर्श मौला ते घुराए 70,000 नूर जा पर्दा परे कराए रूबरो पंहिंजो भाकुर नसीब फरमाए पंहिंजी कचहरी नसीब फरमाए मुलाकात नसीब फरमाए दुनिया वारनि खे अल्लाह पैगाम ॾिनो त मूंखे वॾे मां वॾो मिठड़ो नबी मोहम्मद करीम प्यारो आहे मां अल्लाह कीअं अर्श ते घुरायो तुमांस पंहिंजी कचहरी नसीब फरमाई तुमांस पर भुलिजो न इहो मोहम्मद करीम मुंहिंजो बानड़ो आहे मुंहिंजो रसूल आहे मुंहिंजो पैगंबर आहे मूंखे वॾी हिन सां मोहबत आहे इन सोने साईं जे सदके सारी काइनात मां अल्लाह जोड़ी आहे सिज पैदा कयमि त सोने नबी मोहम्मद करीम जे सदके चंद्र पैदा फरमाया मिठड़े नबी मोहम्मद करीम जे सदके हाँ ज़मीन पैदा फरमाया प्यारे नबी मोहम्मद करीम जे सदके आसमान पैदा फरमाया सोने नबी मोहम्मद करीम जे सदके सारी दुनिया ठायम प्यारे नबी मोहम्मद करीम जे सदके मूंखे मोहम्मद करीम मिठड़ो वॾो प्यारो आहे वॾो प्यारो आहे वॾो प्यारो आहे पर मुंहिंजो शरीक नाहे मुंहिंजो पुटु नाहे मुंहिंजो भाईवार नाहे मुझो बानड़ो अना अव्वलुल आबिदीन सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दी अब्दिया कन नूरिया ॻाल्हायो न मुसलमान भाई कुरान शरीफ भी समझ में न थो अचे अल्लाह दुआ कयो त अल्लाह ताला सभिनी खे समझ नसीब असां वरी भी दुआ कयूं सभिनी खे अल्लाह सभिनी खे कुरान शरीफ जी समझ सां सभिनी खे अल्लाह हिदायत नसीब फरमाए जड़ा तेड़ा आहिनि असांखे प्यारा आहिनि कलमो भरियो प्रभु आहिनि आसमान हूं किरियल अल्लाह फरमायो जेके मुशरिक आहिनि खर में न समाए काथों किरिया आहिनि आसमान बाबा मरूं चवंदो अबा तूं गॾ गाॾे तूं किरे तॾहिं बि 2-3 कलाक हुनजो मथो फिरंदो हाणे हे जो आसमान हूं किरिया आहिनि हिननि जो दिमाग़ जाए पिया कदें मोहम्मद करीम मिठड़े के अल्लाह साईं सां शरीक कदें हज़रत पीरान पीर के अल्लाह साईं सां शरीक था करनि कदें वरी हज़रत अली के अल्लाह साईं सां शरीक था करनि अलाए काॾे दिमाग़ हलियो वियो आहे मुशरिकनि जो कदें झंडे के अल्लाह साईं सां शरीक थी वेंदा आहिनि साईं सोली सणाई कजांइ साईं भी चए तो मूंखे चइनी पासनि खां रसियुनि सां सुक कयो त कहिड़ी सोढ़ी सणाई कयां सर्दीअ में गर्मीअ में निटाणो समय मूंखे बीहारियूं बीठाओ
खोलियो रसूं तो भला बञाव हिक मनो घाटा कयां भलाई को कबरन दे किरियो पियो आ साईं कबर वारा मेहरबानी कजा कबर जा सजदा कबर जूं चुमियूं साईं वेचारो जेको कबर वारो आ मरण खां बाद में साईं जा कपड़ा ॿियनि लाथा साईं जेको कबर वारो आ साईं के वेचारो ॿियनि गुसल ॾियारियो साईं जेको कबर में आ वेचारो इन जे जनाज़े के खणी करे ॿियनि जी कबर में लाद में लाथो साईं वेचारे जे मथां तख्ता चाढ़े मण मिटन जा विझी हलिया विया मिट माइट दोस्त बाब प्रेम प्यारा साईं वेचारे जी मिल्कियत विराइजी वई साईं जी जाइ ते ॿियो वेझियो साईं जो पेजारो ॿिए जे हवाले थियो साईं वेचारो पाण कबर जे हवाले थियो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो साईं पाण वेचारो कबर जे अंदर मिटीअ जे हेठां पियो आ साईं वेचारो पाण अल्लाह जे रहम करम ते आ साईं खे कहिड़ी ताक़त आ जो तां असांजी मदद करे तां असां भलाई करे तां असां मेहरबानी करे हो तो वेचारो पाण अल्लाह जो मोहताज आ अल्लाह जे रहम करम जो मोहताज आ सभिनी जे मसइलनि खे हल करण वारो सभिनी जी परेशानियुनि खे रफ़े दफ़े करण वारो सभिनी जे जायज़ मुरादनि खे पूरे करण वारो आ त हिकिड़ो अल्लाह साईं आ जेको ॾींहुं राति जीअरो ई जीअरो आ जंहिंजे मौत जो ऐलान ई न थिए जंहिंजो जनाज़ो ई न थिए हा जंहिं जनाज़े लाइ हा माण्हू अचनि ई न उनजो नालो अल्लाह आ अल्लाह ला इलाहा इल्ला वल हय्युल क़य्यूम अञा वॾे आवाज़ सां जंहिंजे जनाज़े ते माण्हू ई न मिलनि तो जनाज़ो अल्लाह जो थींदो अल्लाह मौत हूं वॾे आवाज़ सां दिमाग़ जाइ ते आहियूं हुते किरिया पिया हुते किरिया पिया हुनखे सजदो हुनखे रुकू साईं मेहरबानी कजां साईं मां पुट जी मुराद खणी आवां साईं मां औलाद जी मुराद खणी आवां साईं मां परेशानी खणी आवां साईं पाण वेचारो 10 फुट ज़मीन में हेठि पूरियो पियो आहे साईं वेचारे जो मिल्कियतूं हेॾो जो होॾे करे छॾियव साईं जी जाइ ते ॿियो वेझी वियो अञा बि तव्हां में वहम ख़ुदा जा बानो कुझु सोचो तौहीद पाण में पैदा ओ फरमाए वैला हुकुम वाहिद ला इलाहा इल्ला वर्रहमानुर रहीम सॼो कुरान मजीद तौहीद में भरियो पिया जाॾों खोलियो रुकी तौहीद ई तौहीद
पर अलाए जो मुसलमाननि खे कुरान मजीद समझ में नथो अचे अलाए जो मुसलमाननि खे तौहीद समझ में नथी अलाए जो मुसलमाननि खे नमाज समझ में नथी अचे अलाए जो मुसलमाननि खे दीन इस्लाम समझ में नथो अचे अलाए छो मुसलमाननि खे मस्जिदनि में आराम नथो मिले अलाए छो मुसलमान वञनि था मस्जिदनि खां भॼंदा वञनि था क़ुरान खां भॼंदा वञनि था दीन खां परे डुकंदा जाॾे था नज़र क्यों रुगी बिदत ही बिदत दी नजर अचे शिरकी शिरक दो नजर अचे बेहयाई बेहयाई दी नजर अचे बुछड़ाई बुछड़ाई दी नजर अचे अजो कुरान मजीद पढ़ण वारा अलाए काॾे हलिया विया अजो कुरान मजीद ॿुधण वारा अलाए काॾे हलिया विया अजो कुरान मजीद वेचारो यतीम थियो लावारिस थियो मस्जिदनि जे दरनि में पियो आहे अजो कुरान मजीद घरनि जे कुंडनि में पियो आहे कोई कुरान मजीद खे खणण लाइ तयारु न आहे कोई कुरान मजीद खे पढ़ण लाइ तयारु न आहे कोई कुरान मजीद खे चुमी ॾियण लाइ तयारु न आहे कुरान मजीद वेचारो घर जी कुंड में पियो आहे मिट्टी कुरान मजीद जे मथां चढ़ी वई आहे मुझी अम्मा मुझी भेण मुझी न्याणी घर में वेठा रोज बरोज कमरे के पोचा था लगाइन रोज बरोज थावन के साफ था करन रोज बरोज सेवन के साफ था करन रोज बरोज हाँ दरने दरने के साफ था करन पर मुझी अम्मा के मुझी भेण के यो ख्याल न है तो कुरान मजीद वेचारो पियो आहे वेचारो मिट्टी में भरजी वियो आहे साफ कजे अजो कुरान मजीद रोई रहियो आहे अजो हिकिड़ा माण्हू कुरान मजीद के दुकान में रखी गुल था वेठा पाराइनि हिकिड़ा माण्हू कुरान मजीद के वेठा चोरियूं था पाराइनि हिकिड़ा कुरान मजीद के मर्द ऐं मायूं पींघे में विझी लोॾा था ॾियनि हिकिड़ा वरी कुरान मजीद के ज़ालिम पलाल जे देरनि ते रखी कुरान शरीफ़ खां चौकियूं था वठाइनि हिकिड़ा ज़ालिम मेहन जे वारनि ते रखी कुरान मजीद खां चौकियूं था वठाइनि हिकिड़ा कुरान मजीद के मिंथे मेल जे काफ़िले में अॻुवान था पढ़ाइनि अल्लाह अकबर कबीरा ओ ज़ालिमो कुरान मजीद तांजे पलाल जे देरनि जी चौकी ॾियण आयो आहे कुरान मजीद तांजे बहन जे वारनि जी चौकी ॾियण आयो आहे कुरान मजीद तांजा गुल ऐं तांजूं चोलियूं ऐं कपिड़ा पाइण आयो आहे कुरान मजीद पीघनि में लुॾण आयो आहे कुरान मजीद तांजा कोफ्ता ऐं कोरमा ऐं कुकड़ ऐं मच्छियूं खाइण आयो आहे कुरान मजीद तां पैसा वठण आयो आहे कुरान मजीद तां सां वठायो आहे तिलावत जे लाइ पढ़ण जे लाइ समझण जे लाइ जन्नत जो रस्तो ॿुधाइण जे लाइ हुदल लिन्नास वबय्यिनात मिनल हुदा वल फुरक़ान इनके समझो इनके बुद्धो इनके पढ़ो इनके जीअ में जायूं ॾियो इनके साह में सांभियो सांभियो कुरान मजीद के दिल में छॾियो तो कुरान मजीद के तॾहिं परेशान थिया छॾियो तो कुरान मजीद के तॾहिं गुमराह थिया छॾियो तो कुरान मजीद के तॾहिं दरबदर थिया
अज कुरान मजीद रोई रहियो आहे सच्ची ॻाल्हि आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे कुरान मजीद रोए काॾे विया कुरान जे पढ़ण वारा काॾे विया कुरान जे तिलावत वारा काॾे विया कुरान ते अमल करण वारा अॼु आंगुरनि जे गिणण जेतिरा कुरान शरीफ़ जा पढ़ण वारा आहिनि अॼु आंगुरनि ते गिणण जेतिरा कुरान मजीद ॿुधाइण वारा आहिनि अॼु आंगुरनि ते गिणण जेतिरा कुरान मजीद ते अमल करण वारा आहिनि हिकिड़ा त कुरान मजीद ॿुधनि ई नथा हिकिड़ा त कुरान मजीद पढ़नि ई नथा हिकिड़ा वरी कुरान मजीद पढ़ंदा था ॿुधंदा था पर अमल करण लाइ तयार न आहिनि वतन था चस्का वठंदा कुरान मजीद मां ओ मुंहिंजा अज़ीज़ो अमल जी मेहनत कयो पाण खे कुरान मजीद जे मुताबिक़ बणायो पंहिंजो अक़ीदो पंहिंजो ईमान पंहिंजो उथण पंहिंजो वेहण पंहिंजो ॻाल्हाइण पंहिंजो ॿोलाइण पंहिंजी ॾेती पंहिंजी लेती वापार ऐं तिजारत सुखी ऐं गमी परेशानी ऐं तकलीफ़ हर मोड़ माद ते तव्हां कुरान शरीफ़ खां रस्तो वठो कुरान मजीद खां दग वठो प्यारे नबी मोहम्मद करीम जी सीरत अपनायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم तकियो सभिनि कुरान शरीफ़ जे दीदार कयो त तव्हांजा नेण ई ठरी पवा ॾिसी ॾिसी टच मोबाइलियूं टीवियूं ॾिसी ॾिसी पंहिंजियूं अखियूं ख़राब कयूं अथव दिलियूं पंहिंजियूं ख़राब कयूं अथव हिन हस्तीअ जी ज़ियारत कयो त दिलि में नूर पैदा थियो हिन हस्तीअ जो दीदार कयो त अखियुनि में नूर पैदा थियो नूरात कुरान मजीद में ओ फरमाए कद जाकुम मिनल्लाह कद जाकुम मिनल्लाह कद जाकुम मिनल्लाह नूरुन व किताबुम मुबीन अञा वॾे आवाज़ सां अज़ीज़ो ये हस्ती ताज़ाजे दिलनि में नूर पैदा कंदी ये हस्ती ताज़ाजे अखियुनि में नूर पैदा कंदी ये हस्ती ताज़ाजे दुनिया आखिरत में आबाद ऐं शादाब कंदी ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो सब मोड़ जा यार न कुरान मजीद तोड़ जो यारा अब अम्मा बच्चा बार दोस्त अबाब मित्र माइट इस ताईं साथ ॾींदा जेस ताईं तुझे सिसीअ में सावा मरण खां बाद में ये मित्र माइट अब अम्मा बच्चा बार घर भाती रोईंदा पर चवंदा अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले कयो तोखे मूंखे अकेले सिर कब्रिस्तान कब्र जे हवाले कंदा पोइ जेकॾहिं तूं ऐं मां कुरान मजीद सां वफ़ा कई इहो ई कुरान मजीद कब्र में
तुझी मुझी दिल मां निकरी करे ज़ाहिर थींदो। ऐं नबी साईं फरमायो कुरान मजीद जीअं पंहिंजे आशिक जे अंदर दिल मां निकरी कबर में ईंदो त सारी कबर वेकरी थी वेंदी, सॼी कबर में ख़ुशबू थींदी, सॼी कबर बाग बहार बणिजी वेंदी बिना देर जे। कुरान मजीद उथारींदो पंहिंजे परवाने मर्द ऐं माईअ खे। कुम ओ मुंहिंजा दोस्त तज़यूं कुरान मजीद जा परवाना पुछा कंदा मन तज़ई तूं केरु आहीं? अबो न आयो कबर में, अम्मा न आई कबर में, दोस्त अहबाब न आया, मिट माइट न आया। साईं तूं पंहिंजो तारुफ त कराए, साईं तूं पंहिंजो नालो त ॿुधाए, साईं तूं पंहिंजी सुञाणप त कराए। बिना देर जे कुरान मजीद फरमाईंदो अना कुरान मजीद। जाते अबो कम न ईंदो, जाते अम्मा कम न ईंदी, जाते मिट माइट कम न ईंदा, बच्चा ॿार कम न ईंदा, उते कुरान मजीद। न सोने कुरान शरीफ तव्हां कहिड़ी तकलीफ़ ॾिजे? कुरान शरीफ रहमत कुरान में, बरकत कुरान में, इज्जत कुरान में, सुकून कुरान में, फरहत कुरान मजीद में, दुनिया जूं सब भलायूं कुरान मजीद में, आखिरत जूं सब भलायूं कुरान मजीद में, पिछाड़ी जन्नत ऐं रब रहमान जो दीदार भी कुरान मजीद में। अञा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह। कुरान मजीद वारा जॾहिं क़यामत जे ॾियारे उतारिया वेंदा त ईअं उॾंदा जीअं तव्हांखे पखी ऐं परंदा परनि सां परवाज़ कंदे दुनिया में नज़र था अचनि। वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह। फरमाई मा युमसिकुन इल्ला रहमान। अञा वॾे आवाज़ सां नबी साईं खिली पिया। साईं फरमायो मथे नज़र कयो, साहिबन न्यारियो। साईं फरमायो तव्हांखे छा थो नज़र अचे? जीअं साईं पखी परंदा आहिनि, परनि सां उॾंदा। नबी साईं फरमायो जीअं दुनिया जे जान में इहे पखी ऐं परंदा तव्हांखे परनि सां उॾरदे नज़र था अचनि, क़यामत जे ॾियारे कुरान मजीद वारा ईअं उॾरदा। कुरान जा हाफ़िज़, कुरान जा आलिम, कुरान जा मुफ्ती, कुरान जा आमिल, कुरान जा आशिक। साईं फरमायो ईअं उॾरी उॾरी वञी रब रहमान जे अर्श जे साए हेठि वेंदा। अल्लाह साईं 70,000 नूर जा पर्दा परे करे कुरान शरीफ जे परवाननि खे, कुरान शरीफ जे आशिकनि खे, कुरान जे हाफ़िज़नि खे, कुरान जे आलिमनि खे, कुरान जे आमिलनि खे अल्लाह पंहिंजी रूबरू ज़ियारत ऐं दीदार नसीब फरमाईंदो। फमन कान यरजू लिक़ा रब फलियअमल अमलन सालिहान वला युश्रिक बिइबादत रब्बी अहदा। जेके कुरान शरीफ जा आशिक़ अञा वॾे आवाज़ सां हे यार जेको क़यामत जे ॾियारे रब जे अर्श जे साए हेठि बीहारी।
नथो वणे कुरान मजीद ॾींहं राति टच मोबाइल में फासा वॾी बीमारी असांखे रही आहे यहूदन नसारन वॾी चाल खेॾी असांखे टच मोबाइल हथनि में पकड़ाए असां कुरान मजीद खसे विया असांखे टच मोबाइल हथनि में पकड़ाए असां मस्जिद खसे विया असांखे टच मोबाइल हथनि में पकड़ाए असां निमाज़ खसे विया दीन खसे विया इस्लाम खसे विया मुसलमानी त खसे विया पर इंसानियत बि असां खसे विया तबाही लॻी पई आहे सची ॻाल्हि आहे जॾहिं उहे टच मोबाइल निकितियूं न तॾहिं खां वठी अज़ाब वञनि ई नथा केॾो ख़तरनाक करोना वारो अज़ाब असांजे मथां मुसलत 8 महीना वेचारा मर्द ऐं मायूं अंदर घरनि में बंदि थी विया अजीब किस्म जी बीमारी कोरोना वारी मुल्क में ख़ौफ ऐं राज़ ऐं डप क़यामत जो मंज़र होलनाक मंज़र खतरनाक मंज़र हेबतनाक मंज़र रोड रस्ते ते निकिरूं पिया त रुॻी रुञ सुञ माण्हू दरोडंदे न पिया नज़र अचनि पर को कुत्तो का बिल्ली को जानवर को पखी को परंदो भी नज़र न पियो अचे अल्लाह अकबर कबीरा केॾी त मईशत माण्हुनि जी तंग थी वई केॾी त ज़िंदगी माण्हुनि जी मुतासिर थी माण्हुनि जा कारोबार बंदि थी विया दुकान बंदि थी विया रेड़ियूं बंदि थी वियूं रोज़गार बंदि थी विया 8 महीना मर्द ऐं मायूं कमरनि में वाड़ा पिया घरनि में वाड़िया पिया वरी अञा कोरोना जी बीमारी कुझु थधी थी वरी मथां माकड़ जो सटको आयो वरी माकड़ जे अज़ाब सां फसल तबाह थी विया वरी अञा इहा माकड़ वारी बीमारी मस ख़तम थी त वरी मांग बडुकर जो अज़ाब अञा ताईं हले थो वरी बरसातनि वारो अज़ाब अञा ताईं माण्हुनि जा घर किरिया पिया आहिनि मां राति ठरी मीर इलाके में वियुसि जलसे ते अल्लाह जी ज़ात जो कसम क़यामत जो मंज़र मां हाणे बि ॾिसी आयो आहियां हेॾो वक़्तु गुज़री वियो आहे अञा ताईं 8 फुट पाणी बीठो आहे घरनि में रोड रस्ता बुॾा पिया आहिनि जायूं किरियूं पियूं आहिनि माण्हू रोअनि था साईं दुआ घुरो त पाणी वञे अञा ताईं पाणी गुम नथो थिए अञा ताईं ज़मीन पाणीअ खे नथी चूसे अञा ताईं फसल असांजा नथा थियनि साईं परेशान लॻा पिया हूं मायूस लॻा पिया हूं मां चयोमांसि यारो हे जेके बि तकलीफ़ूं तां असांखे आयूं आहिनि इहे गुनाहनि जे करे बदअमालीअ जे करे नमाज़ छॾण जे करे हाँ कुरान के पुठी ॾियण जे करे ऐं ॿियो टच मोबाइल जे ग़लत इस्तेमाल जे करे इंटरनेट जे ग़लत इस्तेमाल जे करे अल्लाह अकबर कबीरा हर नौजवान हर औरत हर मर्द हर माई इन टच मोबाइल में पया था उगाड़ियूं फिल्मां ॾिसनि पया था नंगियूं तस्वीरां ॾिसनि कोई खुदा जो खौफ नाहे कोई खुदा जो डप नहीं सजी सजी रात असांजा नौजवान टिकटॉक जा वीडियो था ॾिसनि सजी सजी रात असांजूं भेनरियूं इन टिकटॉक जे वीडियोनि खे फाशी अंदाज़ में भरंदियूं कयूं अल्लाह अकबर कबीरा ज़ुल्म जी इंतहा थी वई आहे हया मोकिलाए वियो आहे मुसलमानी मोकिलाए वई आहे ग़ैरत मोकिलाए वई आहे तॾहिं त अज़ाब वञनि ई नथा मां मोहदवाना तव्हांखे गुज़ारिश करण आयो आहियां तव्हांखे फ़िक्रमंद बणाइण आयो आहियां त पाण संभालियो असां ऐं तव्हां
लड़ी पियाऊं गलत रस्ते ते असां तां भुलजी पियाऊं गलत रस्ते ते टच मोबाइल वारे रस्ते ते इंटरनेट जी बीमारी में फाथाऊं मेहरबानी करे पंजन बच्चन के पंजन बारन के पंजी आल के पंजी औलाद के पंजे पाड़े वारन को ये टच मोबाइल हथन में खसराए हथन में कुरान मजीद चिंबायो नमाज जी पाबंदी करायो हाँ हाँ मर्दन के मस्जिद में अथी जो मस्जिद आबाद क्यों अमने ने भेनरन के घरन में मुसल्लन दे बियारे नमाज सिखायो नमाज पढ़ायो पुरसो अल्लाह किया तो आराम में बिश्तवारी फरदवारी जिंदगी नसीब फरमाए तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा अञा दिल जी मोहब्बत सां अॼु ॾाढो सची ॻाल्हि आहे त नौजवान सफ़ा हिन मोबाइल इन्हनि टच मोबाइल जो इस्तेमालु एॾो ग़लति थी वियो आहे एॾो ग़लति थी वियो आहे रड़ी रड़ी दाऊं करे करे थकी पिया अहिड़ो फासी आहे इंटरनेट माना अचेव थी तव्हांखे इंटर मन दाखिल नेट जो बाजार के शागे जार इंटर मन दाखिल थो नेट मन गुनाहन जी जार जेको हाणे गुनाहन जी जार में फाथो इंटरनेट में फाथो इहो वञी क़बर क़यामत में अल्लाह जे अज़ाब में फटको अगे टीवी कढियूं वीसीआर कढियूं डिश कढियूं पोइ ॾिठूं त घणा फाथा मौलवी बचिया वरी हाणे सलाह मशवरो करे या सोचे सोचे टच मोबाइल कढियूं हाणे मौलवियुनि खे ई दसे विधऊं हाणे त इहा नाले जी मोबाइल आहे पर टीवीअ जी बि नानी ऐं ॾाढी आहे डिश जी बि नानी ऐं ॾाढी आहे हर मौलवीअ खे हेॾो सेठ आहे ऐं हुनखे वरी ख़लीफ़ो ई सेठ जे लाइ अलॻि रखणो थो पए अल्लाह हकीकत याद रोने जी ॻाल्हि सची ॻाल्हि आहे दिलि रोए ॾींहुं राति असांजा मुस्लमान भाइर राग था ॿुधनि गाना था हलाइनि टच मोबाइल ड्रामा फिल्म केॾो शैतान हाणे उहो वॾो लाभ आहे मेहरबानी फरमाए टच मोबाइल जे गलत इस्तेमाल को पाण के बचे मेहरबानी फरमाए पाण के राग ऐं साज़ ऐं गाने जी आवाज़ को बचायो कुरान शरीफ जा आशिक़ थियो कुरान मजीद जा परवाना थियो राग जे आवाज में साज जे आवाज में गाने जे आवाज में बेचैनिया परेशानिया हाँ राग साज जे आवाज में बीमारिया ओ मुझे लानत राग जे आवाज पे साज जे आवाज पे अल्लाह जी कावड़ा अल्लाह जो नाराज बुआ राग साज दे ड्रामने फिल्मन ते मेहरबानी फरमाए समारो बाण जेकने रहमत वारो आवाज आ तो कुरान मजीद वारो आ जेकने आराम वारो आवाज आ तो कुरान मजीद वारो आ जेकने फरद वारो आवाज आ तो कुरान मजीद वारो आ जेकने अल्लाह जी रजा वारो आवाज आ तो कुरान मजीद आ अर्रहमान अल्लमल कुरान खलक
الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان. केड़ो मज़ो आ राग में आए मज़ो माण्हू चवंदा रूह जी रात राग कहिड़ो तव्हां खां मां पुछा थो कयां जेकॾहिं रूह जी रात राग हुजे हा त मास्टर मंज़ूर पाण खे पाण गोलियां मारे न रूह जी रात हे क़ुर वॼे कदहिं भी कंहिं आलम ख़ुदकशी न कई आहे कदहिं भी कंहिं हाफ़िज़ ख़ुदकशी न कई आहे तोणे जो वीचारा हाफ़िज़ आलम गरीब पगारूं थोड़ियूं 7,000 पगार हेड़े महांग वारे वक़्त में 8,000 पगार छिके पुराणो हाफ़िज़ हूंदो 10,000 पगार पेट्रोल काथे पुॻो आहे गीहु काथे पुॻो आहे ॾिसो हर शइ महांगी थी वई आहे पर पोइ बि सॼी दुनिया परेशान थी नज़र अचे पर क़ुर मजीद वारा हाफ़िज़ आलम क़ुर जे सदके हाणे बि खिलंदे तव्हांखे नज़र ईंदा तव्हांखे मुस्कुराईंदे नज़र ईंदा वाह जो क़ुर में बरकत आहे वाह जो क़ुर में रहमत वाह जो क़ुर मजीद में सुकून आहे ओ कद जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम वशिफ़ाअ लिमा फ़िस्सुदूर वहुदन वरहमतुल लिल मुमिनीन. अञा वॾे आवाज़ सां पढ़ो तो सही क़ुर मजीद ॿुधो तो सही क़ुर मजीद समझो तो सही क़ुर मजीद अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हे हस्ती असांखे आबाद करण आई आहे जेको हिन खां परे थियो उहो तबाह जेको हिन हस्तीअ खां ॾुको उहो बर्बाद जिन क़ुर मजीद के जीअं में जायूं ॾिनियूं साह में सामियूं जिन क़ुर मजीद सां प्यार कयो क़ुर सां मोहबत कई क़ुर शरीफ जी तिलावत कई फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़्ज़िक्र फहल मिन मुदक्किर. अल्लाह फरमायो हे आसान करे ताने मोकिलियो आहे हे क़ुर मजीद सवलो करे ताने मोकिलियो आहे. हाँ जेकॾहिं सिंधी उर्दू ॻाल्हाईंदो त वीचारो अटकंदो फासदो जेकॾहिं उर्दू सिंधी ॻाल्हाईंदो त वीचारे जी ज़ुबान अटकींदी जेकॾहिं बिरोही सिंधी ॻाल्हाईंदो त मर्द खे माई कंदो माईअ खे मर्द कंदो जेकॾहिं पंजाबी हाँ अंग्रेजी ॻाल्हाईंदो त फासदो ॻाल्हाइण में ओ मुंहिंजा अज़ीज़ो जेकॾहिं पठान उर्दू ॻाल्हाईंदो त माईअ खे मर्द खे माई कंदो पर अल्लाह फरमाए क़ुर मजीद एॾो सभिनी जे लाइ आसान कयो आहे भले पठान हुजे भले सिंधी हुजे भले पंजाबी हुजे भले सराइकी हुजे भले बिरोही हुजे जंहिं बि ज़ात सां तालुक अथसि जंहिं बि क़बीले क़ौम पाड़े वारो आहे
अजी कुरान जी तिलावत सकदो अल्लाह फरमायो न जे लाए एड़ी आसान कुरान मजीद के हां बनायो एड़ो आसान बनायो तमाज एड़ी तिलावत आसान कई तमाज जो जेको कुरान जी तिलावत कंदो इया समझदो त अल्लाह उन जी बोली में कुरान नाज़िल कयो तमाज उर्दू फासदो कनन ना जे बिरोई गालाइंदो सिंधी माफ करियो बा तो वो भी बेचारो विचरदो मन एक बोली यारो बी बोली गालाइंदो त चो फासंदो विचरदो पर कुरान मजीद अल्लाह ने फरमायो एड़ो आसान करे नाज़िल किया जेको पढ़े जे को मारो जे पाड़े वारो जे कबीले वारो जे बोली वारो पढ़दो वेंदो उनके इया लगदो जण कुरान मजीद उन जी ज़बान में नाज़िल थियल वो भी न था वो भी कुरान जी तिलावत करण लाइ तैयार नहीं खुदा जो वास्तो तो पाण संभालियो मेहरबानी करे सियाणा थियो कुरान मजीद जी तिलावत सिखो कुरान मजीद जी तिलावत बच्चन के सिखारियो घर में कुरान जी तिलावत जो इत्माम कियो पाण में अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़ तिलावती उलाइका युमिनून यो हक़ आ सभनी दे मोमिनन दे मर्दन दे माइन दे रोजानो हिकड़ो सिपारो कुरान जी तिलावत कर अदा महीने में रातियों महीने में ॾींहं घणा ऐं कुरान मजीद जा सिपारा घणा हिसाब सोलो लोगो पिया रोज हिकड़ो हिकड़ो सिपारो पढ़ो महीने में खत्म कुरान शरीफ जो निकरी वेंदो इंशाअल्लाह इहो कुरान मजीद ताके दुनिया में भी आबाद कंदो आखिरत में भी ताके जन्नत वनी पुजाई केड़न के जन्नत खपे हथ मथे कणो त मां ॾिसां जवाब दो जन महीने की भूख थियो ولمن خاف مقام ربي جنتان वॾे आवाज़ सां ولمن خاف مقام ربي جنتان فبأي آلاء ربكما تكذبان अञा वॾे आवाज़ सां जन्नत कुरान मजीद में रब जी ज़ियारत कुरान मजीद में तौहीद कुरान मजीद में नबी जी रिसालत कुरान मजीद में इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ खत्म नबुवत कुरान मजीद में
वलाकिन रसूलल्लाह व खातमुन नबीन। नबी सैयद फरमायो अना खातमुन नबीन ला नबी बादी। सैयद फरमायो मां आखिरी नबिया, मां बाद में कोई नबी नहीं दो। सैयद फरमायो पर टीह कूड़ा मानू पाण के नबी सदाईंदा, सलासून कज़ाबून दज्जालून। सैयद फरमायो खंब खिंडाईंदा नबूवत जे लाइ, पर कोई उन्हनि खे फ़ाइदो न थींदो। सैयद फरमायो क़यामत जे सिज वण ताईं मां मोहम्मद करीम जी नबूवत वारो नूर चिमकंदो रहंदो। मां मोहम्मद करीम खे आखिरी नबी करे मञिजो ऐं मुंहिंजी ताबेदारीअ में ज़िंदगी गुज़ारजो। मां मोहम्मद करीम जे इश्क़ ऐं मोहब्बत में दुरूद ऐं सलात पढ़ंदा रहंदो। मां क़यामत जे ॾियारे तव्हांखे बेहोरे कुसर वारो पाणी पीआरे तव्हांखे अल्लाह जी दरबार ऐं दरगाह में सिफारिश ऐं शफ़ाअत करे तव्हांखे जन्म जी बागूं बजाए पाण सां गॾु जन्नत में वठी हलंदो। मां चो असांजो नबी आखिरी नबी आहे। अख काणो मौत जंहिंजो लेट्रिन में थियो आहे, निभाउ जेको भींड खाईंदो, पत्थर खाईंदो, वट खाईंदो, उहो तो पाण खे नबी सॾाए। वरी ॼट उन्हनि जी ॻाल्हि में फाथा पिया आहिनि। जो कादियाननि ते जो लानत आहे, कादियाननि जे चमचनि ते बि लानत आहे, जो सपोर्ट वारनि ते बि। इहे बर्बाद जो हिकु दफ़ो न आहे, जो लख लानत। इहे तबाह आहिनि, चो इहे बर्बाद न। इहे नबी साईं जे नबूवत खे फूकां ॾेई विसाइण जी कोशिशि था कनि। अल्लाह फरमाए मुंहिंजा प्यारा नबी कंहिंखे ताक़त ई न आहे जो तुंहिंजी नबूवत जे नूर खे को विसाए सघे। मां अल्लाह क़यामत जे सिज उभरण ताईं तुंहिंजे नबूवत खे चमकाए छॾियो आहे। इन्हनि बर्बादी आहे। वरी भी लाउड स्पीकर जे ज़रिए मां चवां थो होशियार थियो, अचो प्यारे नबी मोहम्मद करीम जी सही माना में गुलामी कयो। हज़ूर मोहम्मद करीम के आखिरी नबी करे मञो। गुलाम मोहम्मद कादियानी काणे जे कद न लगो। हिते भी तबाह थींदो, क़ब्र क़यामत में भी अज़ाब अथव। हाणे भी वक्त अथव मोटी अची अल्लाह माफ़ी वठो। नबी साईं मोहम्मद करीम जा सच्चा गुलाम थियो त हिते भी अल्लाह आबाद करियो त हुते भी जन्नत जो वारिस करे छॾियो। नबी मोहम्मद करीम जो आखिरी नबी आहे। चो हाँ, सोने साईं जी नबूवत क़यामत ताईं बरंदी। जियां नबी साईं जो चेहरो मुबारक बरंदो हो, तीअं अल्लाह नबूवत भी हुज़ूर जी बारे छॾी। वॾे आवाज़ सां ओ नथा कयो सुभान अल्लाह। लगे तो बैटरी लो थी वई आहे, लगे तो यूपीएस ती दो करे, लगे तो बुख पासा वरदा आहिनि, लगे तो निंड पासो वरदो आहे, लगे तो थकी पिया हो। जेके सच्चा ऐं पक्का हुजूर जा आशिक हथ मथे खणी वॾे आवाज़ सां चयो सुभान अल्लाह। सुभान
वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा। सब शे अल्लाह कुरान मजीद में समा गया। तौहीद इन में, हुजूर मोहम्मद करीम जी रिसालत इन में, खत्मे नबूवत इन में, सिरातुल मुस्तकीम वारो रस्तो इन में, अजीजो नमाज जो हुक्म इन में, हाँ गुनाहन को झल इन में, नेकिन जो हुक्म इन में। तंहिंजे करे हिन खे गल लगायो, हिन खे सीने सां चिमड़ायो, हिन खे जीअ में जयूं ॾियो, हिन खे मञींदा वञो, हिन खे सम्झंदा वञो, अमल कंदा वञो। हिते भी इज्जत त क़ब्र क़यामत में भी अल्लाह इज्जत नसीब फरमाई। ओ मैं समिया वॾे आवाज़ समझो सुभान अल्लाह। अञा दिल जी मोहब्बत सां समिअना व तअला गुफ़रानक रब्बना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। मेहरबानी करे कुरान जे चए ते जिंदगी गुजारियो। मेहरबानी करे कुरान शरीफ के समझण की कोशिश पढ़ो कुरान मजीद। अबे मां जो हया क्यों कज़ा रब्बुक अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु वबिल वालिदैनि इहसाना। अल्लाह फरमायो मां फैसलो करे चुको आं त तव्हांखे इबादत करणी आहे त मुंहिंजी, तव्हांखे सजदा करणा आहिनि त मुंहिंजा, तव्हांखे रुकू करणा आहिनि त मुंहिंजा, तव्हांखे दुआऊं घुरियूं त मां अल्लाह साईं हूं, तव्हांखे नज़र न्याज़ करणो आहे त मुंहिंजे नाले ते, तव्हांखे बास बासणी आहे त मुंहिंजे नाले ते। अल्लाह फरमायो तव्हांखे ख़िदमत करणी आहे त बेईमानी उफ़्यूं अला तन्हरुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। नथी वणे अमा मिठी माण्हू अमड़न वेचारन खे धक था हणंदा, अबन वेचारन खे धक लॻा पिया, ज़ालिम मुरब्बी खे पुॼादा ॾींदा अथनि, ज़ालिम पुट मां खे पोड़ीअ खे धक हणंदा था अथनि। ओ ज़ालिमो छा थी वियो आहे तव्हांखे? जंहिं अबे तव्हां सां प्यार करे तव्हांखे पाले था ते नौजवान बणायो, जंहिं मां मिठीअ तव्हांजे लाइ सूर बि खाधा, वहन नाला वहन ईज़ाव मथां ईज़ाव न महीना तव्हांखे पेट में बर्दाश्त के प्यार मोहब्बत में कने तव्हां लतूं हणंदा हो, अमां खे पेट में कने उबदा सुबदा थींदा हो, अमां वेचारी निंड पई हूंदी, निंड में तव्हां अंदर लत जो हणंदा हो त अमां वेचारीअ खां तव्हां निकिरी वेंदी थी पवंदी, पोइ प्यार सां हथड़ो घुमाईंदी, केॾा अमां खे ईज़ा आया,
जमलत तांसांज म्याज अम्मा बेचारी के केड़ा सूर आया बेचारी मौत आया तेरे कश्मा कश्मे हुई ओ मुझा अजीजो मुझा भाईरो वरी केड़ा अम्मा जतन दी करे जमल को बाद में किया बेचारी सजी सजी रात नंद बिठायो वेठिया वजरे जे लाए पेशाब तो करे तवरी साहब दी करे भंगियाणी दी वेदिया पाखानो तो करे तवरी साहब दी करे ओ जालमो शाथिया किया मां बेचारी हां बिन सालन ताईं तांगे पानी शाती जो खीर पियारो किया मां बेचारी तांजे मथों पानी सेहत कुर्बान कई अम्मा बेचारी किया तांजे करे डुबरी थी वही कमजोर थी वही पर तांजे तकलीफ ने तांजी तकलीफ बर्दाश्त न कदी तोखे बुखार देनो न पिण में बीमार थी नोए रोईने तोखे गालान जी जुबान उन मल हुई पर आवाज न हो अम्मा बेचारी पेट के धुआं दई वरी बाउन के दुआ दी वही मौलवी को सलात दुरूद पढ़ाई दी तो बचड़े की अलाए शायद न थो बस करे अम्मा जो एडो प्यार जिस ताईं तो रोईने अम्मा बेचारी रोई रब को दुआओं गुरदी जिस ताईं तो न पिण में रोईना अब बेचारो खिनो नारा रे रब के पुकारी दो मुझे अल्लाह मुझे बचड़े दे खैर खजा अज जालिम पुत्र अब बेचारे के तक अज जालिम पुत्र अम्मा बेचारे के मारू ओ जालिमो साथी वातांगे लाल जे चवण दे बे जे चवण दे ट्रे जे चवण दे अम्मा के धक दाणदा तो अब बेचारे के कुराड़ो कुराड़ो ताजो अब बेचारे जो गालान सोने अम्मा मिठी बेचारी पोड़ी जो गालान सोने जालिमो अल्लाह इन जे ज़ियारत में इन जी खिदमत में इन जे प्यार में जन्नत रखी आल जन्नत तात अक़दाम वालिदैन और नौजवानों और सोशल मीडिया वालों और फेसबुक वालों और यूट्यूब के वालों बुधन वालों मौजवाना तांखे गुजारे तो क्या बेड़ी पान के अबे हमारे फरमा बरदार बनायो अल्लाह जी जात जो कसमा ना फरमान अबे हमारे दुनिया में भी तबाह बर्बाद कब्र क़यामत में भी होने जे लाज़ाबा भले आलिम हुजे भले मुफ्ती हुजे भले कारी हुजे भले गाजी हुजे भले शहीद हुजे भले तहज्जुद गुज़ार हुजे भले हाजी हुजे भले जेड़ो भी तहज्जुद वारो पढ़ण वारो नमाज़ पढ़ण वारो जे कुरान जी तिलावत करण वारो जे पर जे अब नाराज तो अम्मा नाराज तो जन्नत वने वदो हरावा वो जन्म जे वनी पल में किरलो तेजे करे मौजवाना गुजारिश करना मेहरबानी फरमाए अबे के राजी क्यों अम्मा के राजी क्यों अबे को दुआ वठो अम्मा को दुआ वठो दुनिया में भी आबाद आखिरत में भी अल्लाह ताजा बेड़ा ही पार फरमाए दादी नौजवान जी दाद मिले पीर की दुनिया अम्मा की दर्द साडी दाद मिले सच्ची आ रहे कोड़ा बेचारा रोंदा माई के जाए जब से दिलो दिलो बेचारा कोड़ा भाग पाए चिबड़ी जिसे इब्राहिम चार पुत्र हैं एकड़ो पुत्र भी मुगे बयान आए सबने ये नौकरी वठी जो सबने के घरम घाटन वारो जो शादियूं कराई मां पर हाणे मां पूरो थी मां धीअ जे घर रहियो पियो धीअ वेचारी मुड़स जा मेणा मिटन माइटन जा मेणा सोरे जा मेणा सभिनि जा मेणा बर्दाश्त करे थी पर वेचारी उहा राह वेठी आहे मां बि रोआं थो चइनी पुटनि मां हिकिड़ो पुट बि नथो सोचे त अबो वीचारो ज़ईफ़ आहे वीचारो अदीअ जे दर ते रहियो पियो आहे हिकिड़ो पुट बि मूंखे वठी वञण जे लाइ तयारु न आहे साईं मुंहिंजो इब्राहिम दुआ कयो त या अल्लाह मूंखे पंहिंजो करे या पुटनि खे हिदायत ॾे एॾा दर्द लफ़्ज़ सची ॻाल्हि आहे हिकिड़ो ॿी थी चइनि खे पाले पियो ऐं चार पुट हिकिड़े ॿिए खे नथा पाले सघनि
केड़े मौजू दे ॻाल्हां इहो त मां हर वाइद में दम कंदो आहियां त जाड़ो ताड़ो असां पुठियां पिया जाड़ो ताड़ो असां तबाह लॻाए पिया बर्बाद लॻाए पिया तॾहिं दर्दार परेशानियूं बेचैनियूं असां वञनि अॼु रात को इंशाअल्लाह नेक थींदा अॼु रात को इंशाअल्लाह नमाज़ी थींदा अॼु रात को जो तौहीद जा आशिक़ थींदा अॼु रात को जो क़ुरान जा आशिक़ थींदा अॼु रात को इंशाअल्लाह प्यारे नबी मोहम्मद करीम के आखिरी नबी करे बनींदा यानी दोस्त मां मिथ करना मुझे वायर मिथ मारो मां तांखे इलाज करना मां तांखे गुज़ारिश करना मां तांखे सामने झोली फैलाना हयाती ते कोई एतबार न थो जिंदगी ते को भरोसो न थो कोई यकीन न है खबर नथी में ॻाल्हाईंदे माण्हू मरी था हाणे अल्लाह जी ज़ात जो कसम मस्जिद में तमाम एक कुरान मजीद मुझे सामने आ 4-5 ॾींहं थिया मां जलसो कयो पने आखिर में जलसे में वाइद में हमरा फौत थियो वाइद पूरो थियो मानी नमाज़ जो वक़्त थियो बेतारी जी नमाज़ मानी जो हे भत जे रात जो वनी भत ते हो कुरान में जाओ वनी भत ते वेठो भत आराम ना खादे जे मतलब उछो बुधाए बैठे से किरी पियो किरी जो पियो त बेचारे के जल्दी खे अस्पताल में पुगो इन रास्ते में बेचारे जो दम बर्बाद जलसे में बेचारो बहुत थियो ये जिंदगी असां तने करे क्यों ना काम क्यों था यार छोटी जिंदगी तो न आयो गुनाह पांजो गुनाह रखियो पांजे अल्लाह के न खावायो महाने उस कंडियारे में अजीब गाम था चौसा एकड़ो नौजवान मन पसंद पानी घरवारी वरते वदा ना चोटी जा जोर दे वरी उन घरवारी जे लाइ वीआईपी पैसे वालो करोड़न जो बंगलो तैयार कई ॾींहं जो 12:30 वगे कुआर के वठी आयो अजी पांजे बंगले में छॾे जन बि आई ॾाढो ख़ुश हो हेॾे पियो भॼे होॾे पियो भॼे ख़ुशीअ जी इंतहा न हिक ॾींहुं फाफड़ो पाए हिक ॾींहुं मिठाइयूं खाराए हिक ॾींहुं मानियूं खाराए ॾाढो ख़ुशीअ में हेॾे पियो हले होॾे पियो हले आख़िर घुमंदे शाम जो 5 वगे वीचारो किरी जो पियो जे खणी वञे अस्पताल पुआल डॉक्टर चेकअप कयो डॉक्टर जो हिनखे मेजर अटैक पइजी आहे छा थियो आहे जवाब पियो सोचे त हिनखे ख़ुशी बर्दाश्त न थी आहे हिनजी दिलि फाटी पई आहे हाणे हिन जो इलाज न आहे बसि हाणे रब खे दुआ कयो त थोरो आराम करे बाक़ी बचण मुश्किल आहे डॉक्टर दवा शुरू कई चवनि पिया जॾहिं 2 कलाक डॉक्टरनि जे ज़ेरे इलाज रहियो आख़िर जनाज़ो कढी ॾिनो घोट जॾहिं उहो जनाज़ो खणी पुगा धोड़े बंगले में रोज रात पई बंगले में सजी जन रोई पई कुआर बेचारी जॾहिं ॾिठो त मुंहिंजो घोट लाश बणजी वियो आहे जनाज़ो बणजी वियो आहे बेचारी रोई रोई बेहोश थी किरी पई चवनि पिया जे साईं इब्राहिम माण्हू त रोअनि पिया पर ॼण बंगलो बि रोए पियो ईअं पियो महसूस थिए दरियूं बि रोअनि पियूं वीआईपी बंगलो किरोड़नि जो कुआर पसंद वारी बेचारे के हिकड़ी रात उन घर में नई घरवारी सां कुआर सां मनपसंद ज़ाल सां हिकड़ी रात भी उन नए बंगले में बेचारे के नसीब न थी उहा रात बेचारे वञी कब्रिस्तान असां बाइदन खे असां जलसन खे मस्करी बणाए छॾियो आहे भोग बणाए छॾियो आहे मज़ाक बणाए छॾियो आहे असांखे का परवाह न आहे लापरवाही जी जिंदगी दा गुज़ारियो ओ मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे मरण खां बाद में माफ़ी जा दर ई बंदि मरण खां बाद में रम जा दर ई बंदि बाज जा दर ई बंदि जेका माफ़ी वठणी तो दुनिया में वठो जेको रम वठो तो दुनिया में वठो जेका बाज वठणी तो दुनिया में वठो रब रीझायो रब बचायो रब खे राज़ी करे वठो अल्लाह मौला अल्लाह फरमायो मां के राज़ी कयो मां अल्लाह तां के राज़ी कयो मां कब्र में भी तां के बिस्तर जो बाग आराम वाली जिंदगी ऐं आखिरत में भी तां के असली शाम में मारे निहारे पानी ज़ियारत कराए कोई सुन दे कमाई जो वारस करे हमेशा जे लाए नई जिंदगी जवानी वाली बेमिसाल जन्नत वाली जिंदगी नसीब फरमाए ताकि हमेशा जे लाए जन्नत में विहारे से अजरादो के इंशाअल्लाह नेक थींदा अजरादो के इंशाअल्लाह नमाज़ी थींदा अजरादो के
अल्लाह ताला प्यारे नबी मोहम्मद करीम का संन्यास कर दिया अब बने करेंगे इंशाअल्लाह। ये मेराज जो महीनो नमाज जो महीनो छा जो महीनो जेकॾहिं तव्हां सभु नबी साईं जे मेराज खे मञो था अॼु रात जो चंद साल नमाज पढ़ो नबी साईं पाण या नमाज मां असांजे लाइ वठी आया आहिनि असांखे नमाज वणे नथी दोस्तनि जा तोहफ़ा यारनि जा तोहफ़ा सभु आगे वेठा लेकिन के मां मौलवी जे ॾिठमि त मुंडी पाती पई आहे मां चयो मौलवी साहिब तूं बि मुंडी इहो ई शौक़ु कीअं कयो थी साईं महिमान जे साम्हूं दादी माफ़ कर मां चयो छा ॻाल्हि कन में जी ख़ुशबू साईं प्यारे माण्हूअ जो तोहफ़ो मां चयो प्यारो माण्हू आहे प्यारी माण्हू ई आहे साईं देखा त सम्झो हाल इहो धागा वधी वेठा आहिनि अरे बाबा छा कयो मिली साईं के सत्य जो तोहफ़ा सत्य जा तोहफ़ा तव्हांखे प्यारा यारनि जा दोस्तनि जा तोहफ़ा तव्हांखे प्यारा प्यारे नबी मोहम्मद करीम वारो तोहफ़ो नमाज़ वारो नथो वणे अॼु राति जो हथ मथे खणी चयो इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदा कदो महिनत पढ़ंदो नमाज़ अल्लाह जी ज़ात जो कसम बेनमाज़ी किनो बेनमाज़ी बुरो बेनमाज़ी ख़राब बेनमाज़ी तबाह बर्बाद मेहनत जो बच्चन दे बारन दे पान दे सब नमाज़ी जो हिते भी इज्जत द कब्र क़यामत कढी आज ॾाढी खुशी थी जो मां करा करी आयो तव्हां कुरान शरीफ़ तव्हांखे ॿुधायो अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह ताला जमात जी कबूल फरमाए अल्लाह ताला सही माना में सभिनी खे कुरान जी समझ नसीब फरमाए असांजे हिन भाउ मुजाहिद इम्तियाज़ जी चांदे साहब जी मेहनत कबूल फरमाए हे जो है काथों काथों भेदो रुकंदो अची कुरान शरीफ़ जा भरींदो आहे वाइद भरींदो आहे सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म ते ये दीन जो वेचारो कम कंदो आहे बिना तम जे बिना लालच जे हे वेचारो फेसबुक ते यूट्यूब ते कुरान जा वाइद हराईंदो आहे दुआ कयो त अल्लाह ताला हिन जी सेहत में बरकत नसीब फरमाए अल्लाह ताला हिन जी मेहनत कबूल फरमाए जेके भी मस्जिद में आया और अल्लाह से सभी के बिनी जान जो भलाई नसीब बिनी जान जी बुराइयों को अल्लाह बचाए अल्लाह अबे जो इकराम नसीब फरमाए अल्लाह असांखे सही माना में प्यारे नबी मोहम्मद करीम जी मोहब्बत नसीब फरमाए सभी के प्यारे नबी मोहम्मद करीम के आखिरी नबी मञण जी तौफ़ीक़ अल्लाह नसीब फरमाए सभी के अल्लाह हिफाज़त जो नसीब फरमाए अच्छा चलो साईं नंबर देना है दुआ दुआ तेरे दफा अल्लाह शरीफ करो कुल अल्लाह अल्लाह समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल lahu कुफुवन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल अल्लाह अल्लाह समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल lahu कुफुवन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल अल्लाह समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल lahu अल्लाह ने भगवान मदूद जी अमर वफात करे भैया अल्लाह ने कुल जो सवाब जब से जो सवाब उन जे रूह के बख्शो उन जे रूह के राह नसीब पानी बानी की जवाए रहमत में दे नसीब अल्लाह ने इन जलसे में जेके भी आया अल्लाह ने जिन्या भी में कमाए रजील खाए दोस्त अवाब अबो महफूतियान समूरन जे अवतन के अमरन के बरी वेल मिटन माए जे रूह के कुल शरीबत जो से जो सवाब बख्शो समूह के रूह के राह नसीब अल्लाह से आलम इस्लाम में जिनके भी मुसलमान फौजी हैं अल्लाह सभी के रूह के कुल शरीफ बख्शा जो से जो सवाब बख्शो समूह के रूह के राह नसीब अल्लाह से जेके भी बेचारा जेरा है न जिंदा हूं अल्लाह सभी के मतौबा फरमा अल्लाह से सभी के दीनदार बना अल्लाह से सभी के कोई नहीं नसीब अल्लाह ने सभी के नमाज नसीब फरमाए अल्लाह ने के बीमार सभी के सेहत वाली जिंदगी नसीब फरमाए जेके परेशान हाल में परेशान रखे दूर फरमाए ए आलमीन ये कुरान शरीफ में सबके अल्लाह से अजर मस्जिद शरीफ में असा के घर को दी वही जेरी कचहरी कुरान की बरकत से असा के जन्नत में नसीब फरमाए अल्लाह से सभी के मक्के मदीने जो दीदार हुआ सभी के काबे की ज़ियारत करा
सबने के रोज़े रसूल की ज़ियारत करा, रोज़े रसूल की सलामी नसीब फरमा। ए मौला आमीन, ए रहीम रब, ए करीम रब, ए बाजा रब, असा किन्ना, असा गुनाहगार, असा गुजार, असा सफ़ादार, जेड़ा तेरा हो, तुझे प्यारे नबी मोहम्मद करीम जा उम्मती हो, जेड़ा तेरा हो, तुझा बाना हो, अज सबनी की माफी नसीब हो, अज सबनी की रहमत नसीब हो, अज सबनी की करम नसीब हो, कमी पूरा है सबनी को माफ हो, सबनी के नेक बनने की तौफीक नसीब हो, सबनी के गुनाह को बचाने की तौफीक नसीब हो। अब्दुल मबूद की मेहनत कबूल फरमा। जिनकी भाव वालियां जाने ताउन किया इन जलसे में अल्लाह नहीं जिनकी मेहनत किया जलसे कराने लायक कोशिश खावत अल्लाह सबनी की मेहनत कबूल फरमा। करम फरमा भाई फरमा। वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मोहम्मद व अला आलिहि व सहाबिहि आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।